नाज़रीन नवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त भिरासिटी में खबर ॾींदा हलूं त भिरासिटी में समाजि तंज़ीम यूनिटी एंड पीस फॉरम पाकिस्तान इंटरनैशनल ह्यूमन राइट्स आबजोर पारां कराची में बशरा राजपर वाक़े खिलाफ नादरा ऑफिस भिरिया खां मेन चौक बस स्टॉप ताईं एहतजाजी रैली कढी वई। उन मौके ते अॻवाननि में मोहम्मद कासिम जुणेजो, शाहिद मीर सहतो, निसार लहराणी, ज़ोएब सुमरो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जी न्याणी बशरा राजपर सां थियल वाक़े जी जेतिरी मज़म्मत कजे घटि आहे ऐं ताज़ो वरी दादू में वेशी दरिंदे पारां ॿी मासूम निंगरी सां ज्यादती कई वई। हिननि चयो त सिंध में हाणे हर रोज़ जिंसी ज़्यादतियुनि जे वाक़िअनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे, पर सिंध हुकूमत या वफ़ाक़ी हुकूमत ख़ामोश तमाशाई वारो किरदारु अदा करे रहियूं आहिनि। हिननि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट खां पाण मुरादो एक्शन वठण जो मुतालबो कंदे चयो त अहिड़नि वाक़िअनि खिलाफ सोमोटो एक्शन वठी वेशी जवाबदारनि खे केफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।